नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जे 3 रुकनी बेंच रेलवे खसारे केस जी ॿुधणी कई। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद अदालत में पेश थियो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान गुलज़ार अहमद रिमार्क्स त जीअं रेलवे हलायो पियो वञे अहिड़ी रेलवे जी असांखे ज़रूरत न आहे। मुंहिंजे ख़्याल में रेलवे खे तव्हां बंदि करे छॾींदो, तव्हांजा करतूत असांजे साम्हूं आहिनि। रेलवे वज़ीर ॿुधायो त कहिड़ी अघु भराई थी आहे। रेलगाॾी खे बाहि वारे वाक़े खां पोइ तव्हांखे इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे हा। इहो ॿुधायो त 70 माण्हुनि जी सड़ी मरण जो एहतसाब तव्हां छो न वठियो। 70 माण्हू सड़ी फ़ौत थी आहिनि। ॿुधायो पसंदि कंदा इन वाक़े ते तव्हां कहिड़ी कार्रवाई कई। शेख रशीद जवाबु ॾींदे चयो त 19 माण्हुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। चीफ जस्टिस पुछियो त गेट कीपर ऐं ड्राइवर खे हटायो वियो, वॾनि मच्छियुनि खे छो न। शेख रशीद जवाबु ॾिनो त वॾनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। चीफ जस्टिस चयो त वॾा त तव्हां बि आहियो। शेख रशीद अदालत सगोरी खे ॿुधायो त रेलवे जे मसइले जो वाहिद हल ML1 मनसूबो आहे, जेको 14 साल पुराणो मनसूबो आहे, पर इन ते अमल न थियो आहे। हुकूमत रेलवे जे मुलाज़िम जी पेंशन जी ज़िम्मेवारी खणे त 5 साल अंदरि खसारो ख़तम थी वेंदा। अदालत मोहलत ॾे, म्यार ते पूरो न लथसि त इस्तीफ़ा ॾेई छॾींदुसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।